जिला खैरपुर मिरस गोठ मिटड़ी यूनियन काउंसिल फतेहपुर तालका कोटी जंहिंमें लीगल एड सोसाइटी तरफां कानूनी मसइलनि बाबति प्रोग्राम में हेठियां मसइला ॿुधा विया। उन्हनि जे हल लाइ कानूनी मदद लाइ प्रोग्राम जोड़ियो वियो। प्रोग्राम में समाजी वर्कर इनायतुल्ला महर लीगल एड टीम खे दाईंदे चयो त मोहपतवा में पाणी कोन्हे, हारी ख़ुदकशियूं करण ते मजबूर आहिनि। यूनियन काउंसिल फतेहपुर जे ॻोठ फैसल महर में पाणी पीअण जो पाणी खारो थी चुको आहे, खुदारा वार की वञे। सिकंदर उजण लीगल एड खे ॿुधायो त ॻोठ मिटड़ी उजण में ड्रेन जो निज़ाम कोन्हे, ॿार गटरनि में ॿुॾी मर लॻा आहिनि, बुनियादी सहूलियतूं ॾेई ड्रेन जो निज़ाम ॾिनो वञे। कोआर्डिनेटर मोहम्मद बाक़िर उजण वेलफेयर एसोसिएशन जिला खैरपुर मिरस तरफ़ां बहितरीन मेज़बानी करण ते थोरा महीने चयो त सॻियो में हिदायत अॻिते बसां सां उजण वेलफेयर एसोसिएशन जे साथ रहंदो। उजण वेलफेयर एसोसिएशन जिला खैरपुर मिरस जे जनरल सेक्रेटरी सिकंदर उजण चयो त असां सिंध अंदरि हर ॻोठ ताईं पहुची समाजी तंज़ीम जे सहकार ऐं ताउन सां सिंधी क़ौम अंदरि शऊर ऐं आगाही जा प्रोग्राम कंदासीं त जीअं माण्हुनि खे पंहिंजे हक़नि जी ख़बर पइजी सघे।